बदर वाले मौके ते हजार गॾिजी आया बेईमान ऐं ईमान वारा सिर्फ 313 हुआ। उन्हनि वटि त पूरा हथियार भी कोन हुआ ऐं दुश्मन पूरी तैयारी साण आया हुआ। पर थियो इएं जो अया जंग सब जो थी थिए रात जो ही असांजा ग़ैबदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मैदान कारेज़ार जे मुआइने जे लाइ तशरीफ फरमा थिया ऐं जॾहिं हलंदा रहिया तॾहिं असहाबन सगुरन के बाक़ायदे लकुड़ मुबारक सां लीको कढी फरमाए त सुभाणे हिते अबू जहल किरत ओ हिते सुभाणे उमैया बिन खल्फ जेको हजरत बिलाल जो दुश्मन उहो हिन जाते वरी लिखो कढियो ओ अतबा हिन जाते किरंदो शेबा हिन जाते किरंदो हिकड़े हिकड़े काफिर जा नाला वठी ऐं लकुड़ सां मुबारक सां लीका कढियो। साहबन सगुरन फरमायो जॾहिं काफिर मुआई हुआ भगा असां जो ॾिसो उन लीके ता न हेॾे या न हेॾे या कंडो विच लीके ते पियो आ काफिर जो। करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनखे अल्लाह तबारक व तआला इल्म गैब अता फरमायो आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए सोना जेको तव्हां वटि पहिरियां न हुओ सो हाणे अल्लाह ताला तव्हां खे सब कुछ इल्म अता फरमाए छॾियो आहे। उलमा इकराम मौजूद आहिनि मा लम तकुन ताल जेको भी मा कलमा आम पंहिंजे उमूम ते रहंदो जैसी ताईं जो दलील तखसीस जी न अचे हिते का भी हिन उमूम खां बाद का दलील तखसीस जी न आई आहे बल्कि जेको अता फरमाए छॾियो आहे। सही बुखारी शरीयत हदीस कुरान करीम सही बुखारी शरीयत हदीस पाक सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु ने इरशाद फरमायो क़ाम फीना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमा हिकड़े ॾींहुं हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन तशरीफ फरमा थिया ऐं बीही खुतबो ॾिनो तकरीर फरमायो। सुभान अल्लाह। बुखारी शरीयत लफ्ज़ यौम जो मुस्लिम शरीयत लफ्ज़ तो अचे तो सब जो तकरीर शुरू कयो ज़ोहर ताईं ज़ोहर नमाज का बाद वरी तकरीर शुरू कयो असर ताईं असर नमाज पढ़ी वरी तकरीर शुरू कयो मगरिब ताईं हली आहे। सॼो ॾींहुं तकरीर महबूब करीम जी हली। कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहे सब पंहिंजे रब जो ज़िक्र कंदा हलो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब तवज्जो है गाल समझ में अचे पई मुडे तवज्जो हुजे थोड़ो मुसा गाल हाईंदा भी हलजो ता त मां समझा त वाकई भी जमायत का सामू वेठी आ मु वारी बोली समझे भी थी मु वारी गाल समझे भी थी आवो वहां जला मेहनत करे रही है। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो ला तजिदु कौमन युमिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान।
सुभान अल्लाह सा वधाई दो जे हथ भी खड़ंदो त असां सभिनी खे वणंदो अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो ला तजिदु कौमा सुना तव्हां अहिड़ा माण्हू कोन लहंदा अव्हां खे अहिड़ा माण्हू कोन मिलंदा कहिड़ा माण्हू जिन अल्लाह ऐं आख़िरत ईमान आंदो आहे यानी सहाबी सगोरा सुना तव्हांजे असहाबनि जहिड़ा माण्हू तव्हांखे कोन मिलंदा अव्हां भली ॻोल्हियो त बि अहिड़ा माण्हू कोन मिलंदा अल्लाह ताला जो कुरान मौजूद आहे 28 सिपारो सूरत मुजादिला जी आखिरी आयत है रब करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो ला तजिदु सुना तो न लहंदे कोन लभंदे सुना जेकॾहिं तव्हां तलाश भी फरमायो पर तव्हांजे असहाबन जहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा ई कोन छो जो ये जेके माण्हू आहिनि उहे माण्हू न आहिनि जो तव्हां अल्लाह जे दुश्मन सां यारियूं रखनि ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हाद्दल्लाह व रसूलह दोस्ती रखल जेके अल्लाह ऐं रसूल जा दुश्मन आहिनि इन्हनि सां तुंहिंजा सहाबी दोस्ती कोन रखंदा उहे तव्हां अल्लाह ऐं रसूल जा दुश्मन तोड़े खणी जो इन्हनि जा पीअर हुजनि ऐं अबनाअहुम या इन्हनि जा पुट हुजनि ऐं इख़वानहुम या इन्हनि जा भाइर हुजनि ऐं अशीरतहुम या इन्हनि जा वेझड़ा रिश्तेदार छो न हुजन पुट साम्हूं अचे पीउ साम्हूं अचे भाउ साम्हूं अचे रिश्तेदार साम्हूं अचे जेकॾहिं अव्हां जो गुस्ताख अव्हां जो दुश्मन आहे पोइ ही उन खे पंहिंजो माइट कोन सम्झंदा आहिनि इन्हनि जे निगाहनि जे आॾो पंहिंजो रिश्तो न हूंदो आहे बल्कि तव्हांजी निस्बत ई तव्हांजो इश्क हूंदो आहे सुना अव्हां जे इश्क में उनी हद ते पहुतल जो भाव साम्हूं अचे या रिश्तेदार अचन इन बदर वारे मौके ते काफिर जॾहिं तुम मुसलमाननि सां विढ़ी रहिया हुआ सुना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे हथ में तलवार हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहरो ॾेई रहिया आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन अर्ज़ कयो क़िबला मूंखे इजाजत दियो पान फरमाया छा जी इजाजत वठी बिठो अर्ज कई क़िबला मुंहिंजो पुट साम्हूं अची रहियो आहे पर आहे अबू जहल जी पार्टी उन्ही जे तरफ़ खां अची रहियो आहे मूंखे इजाजत ॾियो त हिन तलवार सां इन जो कंध मां लाहे छॾियां उहो अब्दुर रहमान हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुट जेको काफ़िरनि सां गॾिजी आयो हो अञा उन ईमान कोन आंदो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनका इजाजत वर्तिया सोना इजाजत जो तमा कंठ लाया जो तव्हां जो ही अल्लाह जो दुश्मन है हबीब करीम ने फरमाया अबू बकर ये न कजे छो जो मदीने जा खोट निसन पिया अज त अब्दुर रहमान अबू बकर जो पुत्र काफिरन सां गॾिजी आयो अबू जहल जे सपन में बीठो सुभाणे इहो ही मुसलमान थी करे मोमिनन जे सपन में भी काफिरन के ललकारींदो ये न कजाए तलवार न वहां पहुंचे थी फारूक आज़म जरा ॾिठो त अबू बकर साईं खे पंहिंजे पुट खे मारण जे लाइ इजाज़त कान मिली हुन इजाज़त ई कान वरती अॻिते वधी अची करे पंहिंजे भाउ खे ललकारे हलिया जे मुक़ाबले में पंहिंजे भाउ जो कंध लाहे वरतई सैयदना अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके अमीनुल उम्मत जे लक़ब सां मशहूर
ओ अते वधी करे पंहिंजे पीउ खे पियो ललकारे ओ जराह मुझे साम्हूं हलिया तोड़े तुंहिंजो पुटु आया लेकिन पुट ये पीउ जा रिश्ता अॼु ख़त्म आहिनि तूं अल्लाह ऐं रसूल जो दुश्मन आहे मुंहिंजा दोस्तो पंहिंजे पीउ जो कंध लाहे करे ॿारनि मां मुंडी खणी रसूलुल्लाह जे कदमनि जे आॾो उछलाए क़िबला साबित करे ॾेखारियईं सुहिणा असांजे आॾो पीउ पुट माइटनि जो रिश्तो न हूंदो आहे असांजो त हीअ अक़ीदो आहे जेको तो रसूल करीम जो ग़ुलाम आहे सो असांजो इमाम आहे असां त तव्हांजी ग़ुलामी खे ॾिसंदा आहियूं अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वलौ कानो आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम भली घणी इन्हनि जा पीअर हुजनि या इन्हनि जा पुट हुजनि या इन्हनि जा वेझा रिश्तेदार हुजनि या भाइर हुजनि पर कंहिं रिश्ते खे कोन ॾिसंदा आहिनि छाजे करे नथा ॾिसनि अल्लाह फरमायो उलाइका कतर फी कुलूबिहिमुल ईमान हे उहे खुश नसीब आहिनि जो इन्हनि जे दिलनि में अल्लाह ताला पाण ईमान लिखियो आहे अल्लाह जल जलालहू पाण ईमान लिखियो आहे अल्लाह जो कुरान तो फरमाए कल्ब मुस्तफा करीम पढ़ायो ऐं दिल जे अंदर ईमान अल्लाह लिखियो आहे मां जेकॾहिं लिखां त तूं मेटाए सघीं थो तूं लिखी त हाफ़िज़ साहब मेटे सघे थो पर ख़ुदा जो लिखियो केरु मेटाए कुदरत वारे पाण सहाबा जे दिल जे अंदर ईमान लिखियो आहे ऐं लिखण खां बाद कुदरत वारे करीम रब उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त भी पाण फरमाई आहे सूरह बकरा बियो सिपारो पहिरियों ई रुकू शुरू में अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो वमा कान अल्लाह लियुदीअ ईमानकुम अल्लाह अहिड़ो नाहे जो सुहिणे महबूब जा सहाबियो तव्हांजो ईमान ज़ाया करे अल्लाह पाण ईमान लिखियो आहे त हाणे हिफ़ाज़त भी पाण करण वारो आहे सोने महबूब जा सहाबी सभई पाक चो सोने महबूब जा सहाबी काला काला सोने महबूब जा सहाबी सोने महबूब जो आल वो भी पाक आल जेल अल्लाह जल्ल जलालहू ऐलान फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा अहल बैत अल्लाह इरादो फरमायो त हर तरह जी पलीती तव्हां खां दूर करे ऐं तव्हां खे चङी तरह पाक रखे चङी तरह माना पाक बना मुतर्जमो के पाक रखे थोरो अदब वधीक आहे इन लफ़्ज़ जे अंदर अदब तो खपे पाक बनाई पाक रखे नबी जो आल अग में ही पाक आहे वरी अल्लाह ताला जे पाकाई जी हिफाजत फरमाए रहियो आहे पाक आहे मुझे महबूब जी आल हाणे ॾिसो ए सादा ई लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला ने असहाबन जे लाइ भी नाज़िल फरमाया सुभान अल्लाह असहाबन जे लाइ भी अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो व युनज़्ज़िलु अलैकुम मिनस समाई माआ लियुज़हिब अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो व युनज़्ज़िलु अलैकुम मिनस समाई माआ लियुतहिरकुम बि व युज़हिब अन्कुम रिज्ज़ अश-शैतान अल्लाह ताला सादा लफ्ज़ वरी असहाबन जे लाइ फरमाया
अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाता वो आसमान ता पानी इन्हीं जे करे नाज़िल कयो आ जो सोने महबूब जा सहाबियो लियो तहीराकुम बे तात इन्हीं सा तमा के अल्लाह पाक बनाए वयुज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान ऐ शैतान जी पलीती तमा का दूर फरमाए आले रसूल का भी पलीती दूर असहाबे रसूल का भी पलीती दूर आले रसूल भी पाक असहाबे रसूल भी पाक आले सुन्नत व जमात जो अकीदो असा जो अकीदो कुरान ऐं हदीस पाक जे मुताबिक ही मुआफिका है असा जो अकीदो तारीख जे किताबन ते ना है असा कलमो के अरस्तु ते कौन पढ़ियो आ इब्न तुलून ते कौन पढ़ियो है असा इब्न खुलदून ते कलमो कौन पढ़ियो है असा इब्न कसीर ते कलमो कौन पढ़ियो है मुझा दोस्त असा कलमो पढ़ियो है हसन अमीर हुसैन जे नाना पाक ते कलमो पढ़ियो है उनके कुरान ते असान सामू आ उन महबूब की हदीस असान सामू आ उनके मुआफिक असान अकीदो आहे खुदारा जदा भी तमाजे आदे ये सोशल मीडिया जो हिकड़ो दौर मीडिया ते ॻाल्हि है को अहल बैत जे शान में गुस्ताखी करे थो वने को सुने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में बकवास करे थो वने वो असान जो वरी माण्हू जेको ॾिसे वो ॾिसी पोरी कमेंट्स पंहिंजा लिखण शुरू करे थो बाबा जेकर तू आलिम आही तो जवाब भली दे जेकर तू आलिम नाही तो पंहिंजे आलिमन जे तरफ रुजू कर पंहिंजे आलिमन का मसालो पुछ अल्हम्दुलिल्लाह असांजे उलमा वटि कुरान भी आहे हदीस पाक भी आहे कुरान ऐं हदीस सां अव्हांजे ज़हननि खे मुतमइन कंदा अव्हांजे दिलनि खे करार ॾींदा जे अक़ीदे अहले सुन्नत व जमात ते आहियो यकीन ॼाणो इहो हक़ ऐं सच वारो अक़ीदो आहे मां इन जे करे अर्ज़ कयां पियो पहुचण साण ई मूंखे हुकुम कयो वियो त असहाबन सगुरनि जे बारे में बि ॿुधाइजो असहाबन सगुरनि जे बारे में मां छा ॿुधाईंदुसि जॾहिं त अल्लाह जो क़ुरान पाण इरशाद फरमाईंदो आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ीना मअहू ऐं जेके मुंहिंजे महबूब सां गॾु आहे सुभान अल्लाह क़िबला हिकिड़ो अर्ज़ अॼुकल्ह असांजे पंहिंजी जमायतनि जे अंदरि चवंदा आहिनि बाबा हिकिड़ा दर वारा ॿिया घर वारा सहाबी सगोरा दर वारा अहल बैत घर वारा लफ़्ज़ पंहिंजा सही अहल बैत घर वारा लेकिन हिन जे पोयां को लफ़्ज़ पोयां जो बैकग्राउंड आहे वो कुछ ॿियो ये सुन्नत जमात जा लफ़्ज़ न आहे दर जो लफ़्ज़ चई करे असहाबन के बाहर कढियो पियो वञे सुहणे नबी के असहाबन का अलग कयो पियो वञे त असहाबी अलग आहिनि बाहर आहिनि वो दर वारा आहिनि वो बाहर आहिनि ऐं घर वारा नबी सही पंहिंजे घर वारनि सां असहाबन सां गॾु न आहे बैकग्राउंड जो इहो बि थो हले ये अहले सुन्नत व जमात जो लफ़्ज़ न आहे बल्कि असांजो अक़ीदो माण्हुनि जे कहावत ऐं ज़र्ब मिसाल ते न आहे असांजो अक़ीदो अल्लाह जे क़ुरान ते आहे जॾहिं रब थो फरमाए त वल्लज़ीना मअहू सोने नबी जा सहाबी मिठे महबूब सां गॾु आहे दर्जे मिठी रब कई ॻाल्हि गॾु आहिनि हत्ता के क़यामत में भी मदीने जे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकड़े दफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ के साजे हथ में वरतो हज़रत फारूक आज़म के खाबे हथ में वरतो मथे खणी करे ॾेखारियो और फरमाया हा कसा नुबअसु यौमल क़ियामा जे हिते था कॾ ॾिसो त क़यामत में भी गॾु ई उठारिया वेंदासीं
सोने सिद्दीक अकबर के पान इरशाद फरमायो अबू बकर सिद्दीक अंत साहिबी फिल गार व साहिबी अलल हौद तू जीना मुझो गार में साथी हुए हौज कौसर ते भी इए मुझो साथी हुए ये हौज कौसर ते भी मुझो साथी हुए अज भी बाजार में ॾिसो तो मुस्तफा सा गड के रहे महबूबन करीमन सा गड के दुनिया दीवानी या गुंबद खदरा जे दीदार जरा अब हो या ना सभिन के सिक्का है ना रसूलुल्लाह जे रोजे जो दीदार कया दुनिया पर खुद अल्लाह जा मलाइका भी ओए भी दुआ में घुरत बोला सोने महबूब जे दरबार दी हाजिरी नसीब फरमा दीदार दे अल्लाह करे तो किरोना दी बाढ़ पट जे तो दर खुलन आशिकों दी दीदार करे साल गुजरी वयो आहे आशिक विचारा न व्याहे तड़पण में था यार जे दीदार जे लाए सामो सलात व सलाम अर्ज कर जे लाए आशिक विचारा रोई रहा है फरियाद करे रहा है मन के आशिक जी आह अभाव जी पवे कि किरोना दी बार बाड़ पट जे ये दरवाजा खुलन त आशिक वनी रूप रूप जे दिल पर जे दरवाजे जो दीदार करे दुनिया जे गुंबद खदरा जे रोजे पाक जे लाए तड़पे पई तुझो दीदार नसीब थिए इहो रोजो जिए सोने महबूब करीम जो इहो ही रोजो हजरत अबू बकर सिद्दीक जो आहे इहो ही रोजो हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जो क़यामत ताईं रोज़े अतहर शाहिदी नहीं रहो तो सोना महबूब आल भी उन्हीं सा कटा है तो असहाब भी उन्हीं सा कटा दरवारो घरवारो बिछू ना है के भी बल्कि हो तो महबूब करीम सा कटा है वल्लज़ीना मअहू अज भी रोज़े अतहर में सोनो अबू बकर सिद्दीक भी कटा है तो हज़रत फारूक आज़म भी कटा है हज़रत लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो ते अजकल जी गाल ना है कड हुजण अजकल जी गाल ना है बल्कि चोड़े चोड़ जहान जी ओ जना का वठी अल्लाह तबारक व तआला मखलूक पे जोड़ी उन्हीं बंद का वठी नबी जे यारन के पंहिंजे महबूबन करीमन सा गॾु करे छॾियो हुआ लतीफ़ सरकार से फरमान का त जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कयईं परवार तहादी हामी हाशमी सरदार सरदार सुहे सहाबन सथ में मंज मस्जिद मणियादार पहुंचा रही चना चौधार हुआ है कांदा हबीब सी हे कांदा माना गड पुरानी बोली सिंधी जिया हे कांदा माना गड हे कांदा खड़न के भी जयो विंदो आ लतीफ़ सरकार से फरमान पिया वो चारई चना चौधार वो चारई बाबू बन करी मंजा यार सुने बाबू बन करी मंजा चारई यार हुआ हे कांदा हबीब से सुने बाबू बन करी मनसान गड हुआ वरी यारन जो अलग अलग लतीफ़ सरकार से बयान फरमाए पियो तो चार कहड़ा हुआ बिट धनी बादशाह ने रहमत इरशाद फरमायो त हुआ है कांदा हबीब सी मुहिब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में संदो यार गार उमर अदालत अकरो उस्मान इज्जत बार कादिर कया कुर्ब जा अली असी इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर नारे
दा सहाबी सबूरा आशिक हुआ जो सुभान अल्लाह सजो डी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन बयान फरमाईदा रहल सहाबा इकराम जो दीदू सोने महबूब जे चेहरे जो दीदार कंदियो रहल कन्नन सा मिठी बोली बुधदा रहल न बुधण में थक जन न को दीदार करण में थकबा हुआ बल्कि उनका थोड़ी देर भी परे रहन रुखो लगंदो हुओ इशा जी नमाज पढ़ने के बाद हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो थोड़ी देर आराम कयो साबी सगोरा पंजे घरन जे तरफ मोट दावीदा हा पर रोईंदा बीदा हा अखन मजा आप जारी लगा पिया होदा हा एक बे के चवदा यार वरी अले के नी बल सबो थी जो यार सा मुलाकात थी दी मुजा दोस्तों अचू रोईंदो वीडियो होयो वरी जो सब जो दीदार जलाइदा हुआ तभी अखियों रोईंदो हुयो हजरत लाल लतीफ सरकार से उनकी तर्जमानी फरमाई तबसन ऐ बहसन हियो दिहाड़ी दिसण ला दिसी दिसी आइयो तो तलाशो कल ये ड्रापियो ना ड्रापल बसन मछा फिरी अजे सजोडी महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने तकरीर फरमाए सहाबी सगोरा रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन व तकरीर मुबारक बुद्धदा रहा मुजा दोस्तों हजरत फारूक आजम का पूछो वयो साईं वो मौजू केड़ो हुआ केड़ी टॉपिक ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ने गुफ्तगू फरमाए रहा हुआ उन्वान तकरीर जो छा हुआ हजरत फारूक आजम रजी अल्लाह तआला अन्हु जो बयान बुखारी शरीफ के अंदर हदीस पाक मौजूद है इरशाद फरमान पिया फअखबरना अन बदाइल खल्क वचन का वठी अल्लाह ताला मखलूक जोड़िया उन दी का वठी हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने असा के गालियों बुधाण शुरू करे दियो सबका पैरा पैरा अल्लाह ताला के जोड़ियो छामा जोड़ियो किया ठायो आसमान किया ठयो जमीन किया ठही हवा किया पैदा थिया बाह किया पैदा थिया जिन्नत किया पैदा थिया छामा थिया जबल किया थिया एड़ी तरह मलाइक छामा पैदा थिया किया थिया सब तफसील महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ने गुज़रल ज़माने जो दीदा रहा हत्ता के मौजूद ज़माने जो दिनो वरी ईंदड़ ज़माने जो दिनो कब्र जा तफसील दिनो मैदान महशर जा तफसील दिनो हत्ता दखल अहलुल जन्नत मनाजिलहुम व अहलुन नारी मनाजिलहुम ऐसी तरह जो जन्नती बनी जन्नत में पहुंचा जहन्नमी जहन्नम में बनी पहुंचा हर चीज जो तफसील असा जे सोने महबूब मदीने जे खोट अलैहिस्सलातु वस्सलाम असा के बुधाए छडियो हजरत फारूक आजम जो की दो असांजे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला अजन ऐं पोयन सभिनी जो इल्म अता फरमाए छडियो ये असांजी रुगो गाल ना खुद हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने पान इरशाद फरमायो मिशका शरीफ के अंदर हदीस पाक मौजूद है महबूबन करीम ने फरमाया जदमा मेराज ते हरीम कुदस में पहुंचस त उन्हें वक्त में अल्लाह सुब्हानहू व तआला जी कुदरत जो हथ है मुझे कुल्हे जे विच ते अचे पियो फवदा यदहू बैन कतफै मुझे बिन्ही कुल्हन जे विच ते कुदरत वारे पंहिंजो हथ रखो फवजत बरदहा बैन सदै पो उन हथ मुबारक जी थधाण मां पंहिंजे बिन्ही सुरहन जे विच में महसूस कई आहे हथ पोयां रखूं थधकार हिते पहुती सुकून पहुतो थधकार पहुती थधकार जदा पहुती हथ हिय लगी जो वयो हथ टच थियो मुझे पुठी दे मुझे सीने में थधकार थी बस पान फरमाई था फअलिम तो उलूमल
अव्वलीन वल आखिरीन। अजर जा इल्म भी मुझे सीने में अची वया त पोयन जा इल्म भी मुझे सीने जे अंदर अची वया। सब इल्म मुझे सीने नड़ी चिप लगाई लायूं मोबाइल में त पूरी दुनिया ने चिप जे अंदर अची वेंदी आहे। इन मोबाइल जे अंदर अची वेंदी आहे। ये अंग्रेजी ठयल नह चंदड़ी चिप आहे। उन्ही में एडो वडो कमाल आहे जो पूरी दुनिया लगान साड़ी इन मोबाइल जे अंदर अची थी वने। छा खुदा जे हथ में एतरो भी कमाल ना है जो रसूलुल्लाह जे कुल्हे पे अचे रसूल जे सीने में इल्म ना अचे। अल्लाह जल्ल जलालहू पंहिंजे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के सभई इल्म अता फरमाए। असां अॼु जलसो कयो पर ही असांजो अक़ीदो आहे। असांजे हिन जलसे के मदीने जे घोट अलैहिस्सलाम अॻ में भी ॾिठो आहे, अॼु भी मुलाहिज़ो फरमाए। हथ मथे खणी करे अज भी मुलाहिज़ो फरमाए रहा है। ये पंहिंजो अक़ीदो आहे असांजो। ऐं अल्लाह करे इहो अक़ीदो पंहिंजो मज़बूत रखो, मज़बूत रखो। कुछ माण्हू चवनि बाबा इहो अक़ीदो शिरक आहे। हरगिज़ शिरक न। शिरक उन्ही वक़्त में थियणु खपे जॾहिं असां नबी जो इल्म ख़ुदा जे बराबरि समझो या चऊं त सोने नबी खे इल्म पंहिंजो ज़ाती असां ता चऊं त असांजे सोने नबी करीम अलैहिस्सलाम के अल्लाह जल जलालहू अता फरमायो आहे। हाणे छाजो शिरक? अबा अल्लाह ॾिसे तो कोन थो ॾिसे तो अल्लाह ॿुधे तो कोन थो ॿुधे। तव्हां ॿुधो था कोन था ॿुधो, ॾिसो था कोन था ॾिसो। छा ही शिरक थी वई? अल्लाह बि ॾिसे तूं बि ॾिसी, अल्लाह जल जलालहू ॿुधे तूं बि ॿुधी। छा इहो शिरक थी वियो? छा तूं ॿुधण में ॾिसण में ख़ुदा जे बराबरि थी वई? ओ अल्लाह ॾिसे थो त पंहिंजी ताक़त सां ॾिसी रहियो आहे। ऐं जे असां था ॾिसूं त ख़ुदा जी ॾिनल कुवत सां ॾिसी रहियो आहे। जे अल्लाह जल जलालहू हिन अखियुनि वटां नूर ख़तम करे वठे, दुनिया जा डॉक्टर घुमी वठो त का ख़बर कान पवंदी। अख जहिड़ी हूंदी पर जे अल्लाह खत्म करे यो बल्ब अंदरो यो लेंस खत्म फरमाए या रोशनी नूर विझाए, अख जड़ी हुजे दुनिया जा डॉक्टर गरजन तभी अख कान थी सके, कन जड़ो हुजे पर जेकर बुधण वाली ताकत जेका है अल्लाह जल जलालहू खत्म करे छदे के ताकत ना है जो यह ताकत दे सके। पर मुझा दोस्तों ये ताकत अल्लाह जी है जैसा सा बुद्धि रहायो जैसा ॾिसी भी रहायो। ये ही चौथा कहीं रसूलुल्लाह वटि को इल्म सो भी अल्लाह ही अता फरमायो। नबी पाक जे इल्म जो इनकार करे खुदा जी कुदरत जो इनकार ही न थियण खपे, बल्कि असा रसूल करीम अलैहिस्सलाम जो इल्म जो इकरार करे अल्लाह जी कुदरत जो बयान करे रहा है। अल्लाह उहा जे सोने नबी के एडो बड़ो इल्म अता फरमायो आहे। हाणे अचो जेका मां आयत करीमा पढ़ी उन्हीं ते असां हलूं था, पर उन खां पहिरां जो मां आयत करीमा जी तिलावत कयां अवां सभई साथी मूंसां गॾिजी प्यार ऐं पाबोह सां बुलंद आवाज़ सां ही प्यारो दुरूद शरीफ पढ़ाईंदा। हलो सल्लल्लाहु अलैहि मां जमायत का पढ़ाया बाद में तवा पढ़जो मेहरबानी सदी जमायत मूंसां गॾिजी पढ़ाए छो जो आवाज़ मिली भी था न लाउड में को चुप कयो वेठो हूंदो। मां तो चवां त सभई सलात पढ़ छो मां हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ंदुसि हुज़ूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो त मुंहिंजे रब मूंखे फरमायो आहे ओ मुंहिंजा सोना अञा राज़ी नथा थियो जो तव्हांजी उम्मत मुंहिंजा को बि माण्हू तव्हांजे मथां हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े त मां उनजे मथां 10 रहमतूं नाज़िल कयां। मन सल्ला अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि 10 मर्रात हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े अल्लाह जल जलालहू मथां 10 रहमतूं नाज़िल। जॾहिं मां अकेलो सलात पढ़ा त मुंहिंजे मथां 10 रहमतूं क़िबला सईद अहसनुल्लाह साहब जिन हिकिड़ो दफ़ो सलात पढ़नि 10 रहमतूं इन्ही जे मथां। हाणे घणियूं थियूं
भी है वरी साईं मौलाना मोहम्मद सादिक साहब हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े हाणे घणियूं थियूं बाबा असगर अली साहब हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े हाणे घणियूं थियूं पोइ हेॾी न जमायत हिकिड़ो दफ़ो रुॻो सलात पढ़े पोइ शुमार कजो त रब जी केॾी रहमत थी असां ते नाज़िल थी केॾी अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी तंहिंजे करे को बि ख़ामोश न रहे पंहिंजे सुहिणे नबी ते सलात पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या को भी ईबाए ना को भी लहराए ना को भी लची न थिए पंहिंजे सोने नबी ते सलात पढ़ी रहिया आहियो बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दि पाक व ज़ात जे पंहिंजे मन खे सैर करायो लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का वठी मस्जिद अक़सा ताईं अल्लज़ी बारकना हौला उहा मस्जिद अक़सा जॾहिं जो धारी अल्लाह ताला बरकतूं रखियूं आहिनि लिनुरियहु मिन आयातिना इहो सैर इन्ही जे करे करायो आहे त पंहिंजे सुहिणे नबी खे असां निशानियूं पंहिंजूं ॾेखारियूं इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक उहो ॿुधण वारो बि आहे त ॾिसण वारो बि आहे मेरा बे मुताबिक खोड़ ॻाल्हियूं आहिनि छो मेराज थियो अलग अलग मौज़ू आहे आयत करीमा जे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ मुबारक ते ॻाल्हाइण अलग अलग मौज़ू आहे पर मां सभई ॻाल्हियूं थोड़ियूं थोड़ियूं तव्हांखे मुख़्तसर टाइम जे अंदर बयान कंदो वञा पियो तां असां सभिनी जे दिलनि जे अंदर मदीने वारे घोट अली सलाम जो इश्क वधे उन्ही जी मोहब्बत वधे उन्ही जी मोहब्बत खां सिवा का बि चीज़ कान्हे का अमल बि तॾहिं क़बूल थींदो जॾहिं ईमान हूंदो ऐं ईमान तॾहिं क़बूल थींदो जॾहिं इश्क मुस्तफ़ा हूंदो सुने महबूब की मोहब्बत का सिवा कलमो भी कबूल कोन्हे को मुझा दोस्तो अर्ज करे रहे हो जाने तवज्जो साण बुधो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो सुभान पाक है उहा ज़ात सुभान एकड़ो तारीफ जो लफ्ज़ भी आहे अबा कई तारीफ अल्लाह जे अजब जी गाल आहे केडी न प्यारी गाल जो जिक्र मुस्तफा करीम जो हली रहियो आ मेराज मदीने वारे घोट जो आ वरी शान अल्लाह पंहिंजो बयान करे रहियो आहे त मुंहिंजी पाक ज़ात आ केडी न मुंहिंजी आला ज़ात आहे जो मां पंहिंजे महबूब पंहिंजे प्यारे बाने के मेराज करायो मुझा दोस्तों सुभान जो लफ्ज़ फरमाए करे यो तासुर जिनो बने पियो जाते भी मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे शान के बयान कयो वने उते सुभान जो सदाऊं भी बुलंद कयो वञन जिक्र मुस्तफा भी होजे जिक्र इलाही भी होजे सुभान अल्लाह भी कंदा हलो अल्लाह ताला जो भी जिक्र कंदा हलो सुने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो भी शान बुधंदा हलो अल्लाह तबारक व तआला फरमायो पाक आहे व ज़ात
जे पंहिंजे बाने के सैर करायो। अबा सैर थींदो आहे बाग के बिल्डिंग जो के जगह जो के बागीचे जो सैर हुजे। अब अध किलोमीटर जे अंदर चीज हुजे, किलोमीटर जे अंदर चीज हुजे। ही मस्जिद हराम मक्के पाक वठी फलस्तीन ताईं, वरी फलस्तीन का आसमानन ताईं, आसमानन का अर्शे मुअल्ला ताईं, अर्शे मुअल्ला का पोइ वरी हरीम कुदस ताईं, सुम्मा तनाफत दल्ला ताईं, फकान काब कौसैन ताईं, वरी अञा भी औ अदना ताईं। यो एडो वडो यो सैर त थींदो आहे घड़ी खल जो, सैर त थींदो आहे के बागीचे जो, सैर थींदो आहे जेको किलोमीटर जे अंदर अंदर वध मां वध हुजे। घुमी फिरी आयो यो एडो टिखो पथ, इन्ही के त सफ़र चई सघिजे थो। एडो वडो सफ़र मुस्तफा करीम फरमायो। अल्लाह ताला हिते ईअं बि फरमाए सघे पियो त मां पंहिंजे यार के सफ़र करायो, पर लफ़्ज़ सफ़र जो ना है। रब फरमात मां पंहिंजे यार के सैर करायो। छो सैर जो लफ़्ज़ आयो एडो टिखो पंध हुओ। चवंदा त बाबा 18,000 बरहन जी रात थी हुई। हां ॿुधो 18,000 बरहन जी रात, 18,000 साल। ओ छो चवंदा इन्हीं जे लाइ जो ही जमीन का आसमान ते मुसाफत जेका है पंध जेको आहे 500 सालन जो। आसमान थुल्हो भी एतिरो ही आहे 500 साल। जमीन का माण्हू हले आसमान जे मथी सतह ते पहुचे त 1000 साल लगे। ॿियो आसमान एतिरो मथे थियो, ॿियो 1000 साल। टियों आसमान एतिरो मथे थियो, 3000 साल। सतों आसमान एतिरो मथे थिया, 7000 साल। सतें आसमान का मथे आहे कुर्सी जो 8000 साल। कुर्सी का मथे आहे अर्शे मुअल्ला, इहो थियो 9000 साल। 9000 साल वञण जा, 9000 साल मोटण जा, इहे थी विया 18,000 साल। पर इहे बिचा अर्श पाक ताईं बस। हालांकि महबूबन जो मेराज अर्श ताईं कोन हुओ। अर्श का घणो अर्श का घणो मथे, केतिरो मथे हो। मां अहले ज़िक्र अहले फिक्र जी खिदमत में अर्ज कर चाहियां थो। मुझी ही गाल अवाम जे समझ का शायद कुछ मत भराई, आम मौलवी जे समझ का मथे होती। जेके अहले ज़िक्र अहले फिक्र आहे, अवाम त अहले ज़िक्र के समझण में भी परेशान आहे, अहले फिक्र के समझण में परेशान आहे। पर मां अर्ज करे थो न पो तो के एतरी गाल समझ में अचे त रसूल करीम अलैहिस्सलाम ने मथे अञा केतिरो वया। मां अर्ज कयां अर्शे मुअल्ला का मथे को आसमान न की मथे का को ये तख्तो न की को मथे को पार्टीशन है, ये नूरानी फिजा है। अर्श मुअल्ला का मथे शश जहत खत्म है। शश जहत मना छत तरफ अग्या पोया साजो खाबो हेठ मथे, ये छत तरफ। अर्श मुअल्ला का मथे ये तरफ आहे नहीं कोन। जो ये तरफ मखलूक है, अर्श का मथे मखलूक आहे ही कान। बाकी हिकड़ा मकामात आहे, मकाम आहे, मकाम। अर्श मुअल्ला का मथे एतरो जे हिता का वठी अर्श मुअल्ला मथे आ, एतरो
मथे उनके विलायत सुगरा चयो वेंदो आहे। उन्हीं का मथे एतिरो उन्हीं मकाम उनके चइबो विलायत कुबरा। उन्हीं का मथे अञा हिकिड़ो मकाम उनके चइबो विलायत उलिया। उन्हीं का मथे हिकिड़ो मकाम जंहिंखे चइबो कमालात नुबूवत। उन्हीं का मथे हिकिड़ो मकाम उनके चइबो कमालात रिसालत। उन्हीं का भी मथे हिकिड़ो मकाम जंहिंखे चइबो कमालात उलुल अज़म। उन्हीं का मथे हिकिड़ो मकाम जंहिंखे चइबो हकीकत काबाए रब्बानी। उन्हीं का मथे हिकिड़ो मकाम जंहिंखे चइबो आहे हकीकत सलात। उन्हीं का मथे हिकिड़ो मकाम जंहिंखे चयो वेंदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॻाल्हि सम्झ खां अञा बि मथे आहे। मां अर्ज़ करे रहियो आहियां एॾो वॾो पंध करे विया पर रब तो फरमाए त इहो सभु मुंहिंजे यार जो सैर आहे। सफ़र छो न चयो वियो? हिकु त सफ़र में थकावट थींदी आहे। माण्हू सफ़र ते मुसाफ़िरी ते निकिरंदो आहे थकावट थींदी आहे। अल्लाह तबारक व तआला यार खे जेको सैर करायो उन में का बि थकावट न ही, ख़ुशी ही ख़ुशी हुई। सफ़र कॾहिं माण्हू दुख में भी कंदो आहे, कॾहिं सफ़र दुख जे लाइ भी कंदो आहे, पर हिते जेको सफ़र हो सो सफ़र न थियो। सैर कयो रब, छो जो सैर हमेशा ख़ुशी में कयो वेंदो आहे। नंबर 2 ते रब सफ़र न चयो। सफ़र इन्ही जे करे न जो सफ़र मां माण्हू मुसाफ़िर तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजो वतन छॾे ॿिए वतन में वञे त उहो मुसाफ़िर थींदो। रसूलुल्लाह जो ही बि वतन आहे, हू बि वतन मदीने जे घोट जो। रब मुसाफ़िर कयो ई न आहे पंहिंजे यार खे। रब फरमायो त ही बि जहान तुंहिंजो आहे, हू बि जहान तुंहिंजो पंहिंजो आहे। अच मुंहिंजा हबीब तोखे मां सैर करायां पंहिंजे वतन जो पाण सैर। हज़रत लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी यारो जॾहिं जोड़ियाई त ख़ालिक़ ख़ास ख़ल्क़े मुहम्मद बुकाई कलमोत करीम ते अना मौला कव अंत महबूबी इन्हीं उताई बोल की दिनाई बई सराओ सैयद चले। बई जहान इन दुनिया जो भी जहान, आखिरत जो भी जहान, आलम अरवा जो भी जहान, आलम बरज़ख जो भी जहान, आसमान जो भी जहान, जमीन जो भी जहान, सभी मदीने वाले घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके मिल्कियत में अल्लाह ताला ॾेई छॾायल। हिते भी महबूब पंहिंजे वतन में आहिनि, हुते भी यार पंहिंजे वतन में आहिनि, अॼु भी आलम बरज़ख में पंहिंजे वतन में आहिनि। सुभाणे क़यामत में ईंदा तो क़यामत भी संदन पंहिंजो वतन आहे। वरी जन्नत में ईंदा त जन्नत भी रसूलुल्लाह जो पंहिंजो वतन आहे। मुंहिंजा दोस्त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे वतन में हली रहिया आहिनि। रब करीम फरमायो त मूं सफ़र कोन करायो आहे बल्कि असरा मूं सैर करायो आहे। सैर भी कॾहिं करायो आहे, रात जो करायो आहे। कॾहिं सैर करायो रात। इते हिकिड़ी थोड़ी ॻाल्हि मां तव्हांखे पेश कयां। अब जॾहिं सफ़र सैर कबो आहे त या त ॾींहं जो वञी सैर करे त घुमे फिरे ॾिसे वासे जे रात जो तो सैर करे त बल्ब पथन जेका रोशनी हुजे को बंदोबस्त हुजे। तव्हां रात जो बागीचो घुमण वञो पर ओॾी महिल पाकिस्तान जी लाइट वयल हुजे ऐं उते ॿियो बि वरी इमरजेंसी को बंदोबस्त थियल न हुजे, सोलर सिस्टम भी न हुजे, तव्हां त दरवाजे ताईं मोटी ईंदो बाबा सैर कहिड़ो कंदासीं, कहिड़ो बाग घुमंदासीं। छा ॾिसण में ईंदो? लाइट ई लाइ उंड धुप लॻी पई आहे, मोटी ईंदासीं।
माना माण्हू खे ॾिसण जे लाइ ॿिन नूरनि जी ज़रूरत आहे। पहिरियों नूर पंहिंजो अख जो ऐं ॿियो नूर वरी ॿाहिरियों ख़ारिजी नूर ॿाहिरियों हुजे। जे तव्हां कमरे में वञो दरवाज़ो बंदि कयो रोशनदान बंदि कयो या ऊंदहि राति हुजे तव्हां कमरे में हलिया वञो बल्ब न ॿारियो अखियूं त तव्हां जूं आहिनि या मूं वांगुरु चश्मो बि बातल आहे पर अंदरि तव्हांखे नज़र का बि कान पवंदी जेसीं ताईं जो तव्हां बल्ब न ॿारींदो रोशनी न कंदो मोबाइल न ॿारींदो रोशनी यानी ॾिसण जे लाइ माण्हू ॿिन नूरनि जो मोहताज आहे हिकु पंहिंजी नज़र जो ऐं ॿियो वरी ॿाहिरीं रोशनी जो पर रोशनी अल्लाह ताला फरमाए पियो त मां पंहिंजे यार खे जेको सैर करायो सो राति जो ठीकु आहे रसूल अल्लाह वटि पंहिंजी निगाह त आहे पर राति जो ऐं राति में कहिड़ी संतावी न की सिज न की चंड न सोलर सिस्टम न पथी न बल्ब न टार्च न लाइट न लालटी न मोबाइल जी बत्ती महबूब करीम सैर पिया कनि ऐं सैर बि अहिड़ो पिया कनि पाण फरमाइनि था मां त बुराक जे मथां चढ़ियो वेठो आहियां पर बुराक न हीअं भड़को ॾिनो मररतु बिक़ब्र मूसा फहुव क़ाइमुन युसल्ली मुंहिंजो बुराक जीअं जो लंघियो त उते मूसा जी क़ब्र हुई मां ॾिठो त मूसा अलैहिस्सलाम क़ब्र में बीठो सलात पढ़े सोना साईं करीम अलैहिस्सलाम रात जो था सफर कर रात जो था सैर कर रात जो था घुमन न की सिज न की चंड कुदरत वारो ॾेखारे थो त मुंहिंजो यार हिननि रोशनी जो मोहताज न आहे न की सिज जो न की चंड जो मोहताज आहे बल्कि सिज चंड खुद मुंहिंजे यार जा मोहताज आहे सबब आहे जो जॾहिं हुन महबूब अलैहिस्सलाम आंगुर जो इशारो फरमायो त चंड बि टुकड़ा थी हुन जे कदमनि में अची पहुतो लथनि सिज खे इशारो कयो उहा बि ओलह खां वापसि उभरी पियो आहे यानी सिज चंड रसूलुल्लाह जे इशारनि जा मोहताज आहिनि सोणो महबूब हारे नूर जो मोहताज न आहे बल्कि टोटल नूर रसूलुल्लाह जा मोहताज आहे अल्लाह ताला ॾेखारे रहियो आहे त मुंहिंजो महबूब ख़ारिजी नूरनि जो मोहताज न आहे पर जे मुंहिंजो सोणो ॾिसण चाहे त यार अख जो बि मोहताज कोन्हे ॻाल्हि वॾी करे छॾियो पर जॾहिं बयानु कंदुसि ॻाल्हि सम्झ में अची वेंदी मुंहिंजो यार कंहिंजो मोहताज न आहे रब तो फरमाए सोने यार खे रब करीम बनायो ई अहिड़ो आहे जो मुंहिंजो सोनो महबूब ॾिसण जहिड़ा अख जो बि मोहताज न आहे छो असां ॾिसंदा आहियूं त साम्हूं ॾिसंदा आहियूं अखियूं साम्हूं साम्हूं ॾिसंदा आहियूं तव्हां त पासनि सां थोरी रोशनी पवंदी हुजे न फिरायूं ॾिसूं साम्हूं पोयां कहाणी जे पोयां छा थी रहियो आहे कंहिंखे ख़बर पवंदी सही बुखारी जी हदीस पाक मदीने जा साईं अलैहिस्सलाम सहाबन के इरशाद फरमाए हल तरून क़िबलती हा हुना तहां था समझो तो मुंहिंजो मुंह काबे ॾे सिर्फ मां हेॾे थो ॾिसां तहां ईअं था समझो हल तरून क़िबलती हा हुना तहां समझो था त मुंहिंजो मुंह क़िबले जे तरफ़ां ला यख्फा अलैया रुकूअकुम मिन वराए ज़हरी मां पुठीअ जे पोयां बि तव्हांखे ॾिसी वठंदो आहियां ईअं न सम्झजो त मुंहिंजी रुखा मां ओॾां थो ॾिसां छो जो मुंहिंजी अखियूं हेॾे आहिनि मां ॾिसण जो अख जो मोहताज थोरी आहियां छो जो ॾिसंदो आहे नूर मुंहिंजो वजूद ई सॼो नूर आहे हेॾां बि नज़र पवंदी आहे होॾां बि मुंहिंजी नज़र पवंदी आहे जॾहिं कॾहिं मां ॾिसंदो आहियां अॻियां बि ॾिसां पोयां बि ॾिसां
ला यख्फा अलैया रुकुअकुम वला खुशूअकुम। तव्हांजा रुकू तव्हांजो झुकण मूंखां कुझो न आहे। तव्हां रुकू में बीठा हूंदा न सभिनी जा कंध झुकियल हूंदा पर उन रुकूअ में बि मां बि रुकू में आॾो हूंदो आहियां पर सभु कंहिंखे पोयां ॾिसी वठंदो आहियां। वला खुशूअकुम खुशू या दिल जी हिकिड़ी कैफियत आहे। खुशू माना दिल झुक कंध ते झुके पर दिल में इनके खुशू चयो चयो। हुजूर साईं फरमाए था मुंहिंजा सहाबियो तव्हांजा कंध झुकण बि ॾिसी रहियो आहियां तव्हांजूं दिलियूं झुकण बि ॾिसी रहियो आहियां। न तव्हांजा मुंहुं मूंखां कुझु आहिनि न तव्हांजूं दिलियूं मूंखां कुझु आहिनि। मां ॾिसी रहियो आहियां मां अॻियां बि ॾिसां थो त पोयां बि ॾिसां थो। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा व सलामुल्लाहि अलैहा इरशाद फरमाईंदी आहे यरा फी ज़ुलमा कमा यरा फी दौ। मुंहिंजा सुहिणा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अंधारे में भी ईअं ॾिसंदा हुआ जीअं पाण सोझिरे में ॾिसंदा हुआ। न चई सुभान अल्लाह। हथ मथे खड़ी करे सितारा सिज ऐं चंड खां बि अञा ज़ियादा झलक तव्हांजे। सितारा सिज ऐं चंड खां बि अञा ज़ियादा झलक तव्हांजी। गुलाब अंबर ऐं मोतीअ खां मथां ही आहे महक तव्हांजी। जोर सां सुभान अल्लाह चओ त प्यारी मिसरा ॿुधाया। तव्हांजे जलवे जमाल साईं ख़तम थी ज़ुल्मत ज़माने जी। तव्हांजे जलवे जमाल साईं ख़तम थी ज़ुल्मत ज़माने जी। ज़मीन खां वठी ताईं चइनी तरफ़ आ चमक तव्हांजे। चइनी तरफ़ आ चमक तव्हांजी। गुलाब अंबर ऐं मोतीअ खां मथां ही आहे महक तव्हांजे। बुराक रफ़ रफ़ हेठि रहिया रहियो हो रूहुल अमीनी पुठिते। बुराक रफ़ रफ़ भी हेठि रहिया रहियो हो रूहुल अमीनी पुठिते। गुज़र था 18,000 बरह मगर हुई हिकिड़ी पलक तव्हांजे। मगर हुई हिकिड़ी पलक तव्हांजी। सितारा सिज ऐं चंड खां बि अञा ज़ियादा झलक तव्हांजी। तव्हांजे सदके मिले थो सबके ओ खुदा ॾियण ते अव्हां वंडण ते। अव्हांजे सदके मिले थो सबके खुदा ॾियण ते अव्हां वंडण ते। सखाबी हातिम ऐं दारा कया सखाती बाला पलक तव्हांजे। सखाती बाला पलक तव्हांजी। सखाती बाला पलक तव्हांजी। सितारा सिज ऐं चंड खां बि अञा ज़ियादा झलक तव्हांजी। करे थो परवरदिगार आलम अव्हांजी सारा है शाह आलम। करे थो परवरदिगार आलम अव्हांजी सारा है
मदहे सराए कहड़ी करे वो मदहे सराए कहड़ी खलील छापर खल्क तवाजी खलील छापर खल्क तवाजी गुलाब अंबर ऐ मोतिए का मथा ही आहे महक तवाजी। सुना महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के रोशनी जा मोहताज ना है बल्कि रोशनी खुद सोने रसूलुल्लाह जो मोहताज है। लैला रात के थोड़े हिस्से में मुसैर कराया थोड़ो हिस्सो पूरी रात भी कौन हो थोड़े हिस्से में सैर करायो ऐं हो केतिरो हिस्सो हो पाण फरमाए था जॾहिं मां वापस मोटी आयुसि जे पानी सां वुज़ू कयो हो उहो बि हली रहियो हो दरवाज़ो बंद करे जो बाहर निकतो हो कड़ो कोन चाढ़ियो हो उहो कड़ो भी अञा लुटी रहियो आहे जे बिस्तरे ता जिब्रील कदम चुमी मुखे उथारियो सुजाद कयो हुओ मां मोटी जो त अञा मुंहिंजी हरारत जे करे बिस्तरो गरम भी लगो पयो आहे। अबू जहल पुछो साईं का नई खबर बुधा साईं फरमाया तो नई गाल आहे बुध तो बुध फरमायो रात सुतो पियो से जिब्रील आयो मुंहिंजे कदमन खे चुमी ॾेई उथारी पोइ वुज़ू कराया पोइ जन्नती वॻा पाराए बुराक जे मथां सुवार कराए अॻियां पोयां मलाइकनि जो हुजूम सलातो सलाम जा नारा हणंदा रहिया बैतुल मुक़द्दस वञी पहुतुस 1.25 लख नबी सगोरा बीठल हुआ मुंहिंजे इंतज़ार में उन्हनि खे नमाज़ वञी पढ़ाई छा पढ़ाई ही बिगड़ी सोचण जी ॻाल्हि आई समझण जी इश्क के मोहब्बत के अकीदत के वधाइण जी अबा नमाज मिली आहे मेराज वारी रात जॾहिं साईं अलैहिस्सलाम जे मथे वया अर्श मुअल्ला खां रब जी दरबार में मोटंदे नमाज मिली आहे पर ही राणो त नमाज जे मिलण खां पहिरियां नबी जी इमामत कराए रहियो आहे नमाज पोथी मिले अंबियाई किराम जी इमामत फरमाए रहिया फरमाया त नबी जी इमामत कई नमाज पढ़ी करण खां बाद आदम अलैहिस्सलाम उठी बिही वाइस कयो उन खां बाद शीस अलैहिस्सलाम पोइ नूह अलैहिस्सलाम पोइ 1.25 लख नबियन वाइस कया आखिर में मूं तकरीर कई पोइ ॿियूं बि ॻाल्हियूं खोड़ आहिनि अबू जहल जी ठोड़ में न चढ़ा पोइ फरमायो त ॿियूं बि ॻाल्हियूं खोड़ आहिनि पोइ जॾहिं मोटे सुन देर इहा गुज़री ही जो कुंडो भी हले पियो वुज़ू जो पानी भी हली रहियो हो बिस्तरो भी गरम पयो नहीं गाल थी अबू जहल कन वठी भगो सिधो सोने सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु को चवे रात मां गयो यहाँ बैतुल मुक़द्दस उते 1.25 लख के नमाज पढ़ाया पोइ हिकड़े कई तकरीर आखिर में मूं भी कई वरी वापस मोटियो आया ॿियूं भी ॻाल्हियूं खोड़ पर जॾहिं मोटियो आया त बिस्तरो भी गरम आहे कुंडो भी हले थो पानी भी हले थो इहा तुंहिंजे अक़ल में ॻाल्हि अचे थी इन माण्हू खे तूं सचो सम्झंदे बैतुल मुक़द्दस वेझो त नाहे 2 महीननि जो बंधा हिकड़ो नबी तकरीर करे 1.25 लख के टाइम ॾियणो आहे का अक़ल में ॻाल्हि अचे थी को इएं चवे उन खे तूं सचो मञी दे सोने सिद्दीक़ अकबर फरमायो त को नाख ॻाल्हि सिधी कर त अखे दा केर पियाए ॻाल्हि सिधी कर त अखे दा केर पियाए अगे तंहिं महिल यार पिया खेलाए अगे अक़ल दा अंधा यारे जा ॻाल्हियां अक़ल दा तुली जा नहीं यारे जा ॻाल्हियां दिल नाल तस्लीम करना पवंदियां अक़ल जा आवन या नावन
यारे जागा दिल ना तस्लीम करना पड़ता है बस कह डिठो या न डिठो मेराज मुस्तफा फरमाए तो कयो अबू जाल किसे को नबी के नबियो मने असा सोनो नबी न डिठो सोनो अली न डिठो सोनो हुसैन को न डिठो असा असहाबी को न डिठा असा दस्तगीर को न डिठो पर असा आलमन का बुधो असा ईमान आदो तो साले मुस्तफा मेराज कयो जनाब महमूद करीम अलैहिस्सलाम फरमाए तूबा लिमर्रानी व आमन बी जे मुखे ॾिसी ईमान आंदो उनखे मुंहिंजी मुबारक हुजे व तूबा सबअ मर्रात लिमन लम यरानी व आमन बी ऐं जे अण ॾिठो मूं ते ईमान आंदो उनखे मुंहिंजो सत मुबारक हुजनि सत मुबारक महबूब अलैहिस्सलाम असांखे सत सत मुबारक ॾेई रहिया आहिनि अल्लाह करे हिन मुबारक ते क़ाइम आमीन जॾहिं तव्हांजी मोहबत आहे मूंखे तव्हां बस करणु ॾींदो कोन मूंखे ज़ोरी बस करणी पवे थी कलाक मथे चढ़ी वियो आहे तव्हांजी मोहबत में अल्लाह से तव्हांखे आबाद कंदो रब शाह अल्लाह से तव्हांखे ख़ुशि कंदो आख़िरी अर्ज़ आहे त सोना महबूब अलैहिस्सलाम जॾहिं मोटिया त पोइ रब करीम खे अर्ज़ कई त मुंहिंजा साईं तो त मूंखे मेराज ॾिनो मुंहिंजी उम्मत खे छा थो जी रब थो फरमाए उन्हनि खे बि मेराज रब मुंहिंजे उम्मत खे मेराज तेरे सदके तो कुछ तो करना है साईं कदा ॾेसी रब फरमाए रोज़ ॾेसाने साईं घणे दफ़े रब फरमाए 5 दफ़े ॾेसाने ए मेरा तोहफा बचाती है नमाज वाला वने अपनी उम्मत को देओ जेडी मत तकबीर मरे संत मेराज शुरू थी वेसी 5 वक्त मेराज थी उम्मत के खुश नसीब हुए जेके मेराज माने अदा हिन नबी जे मेराज के अल्लाह जे मेराज के पुठी न ॾिजो ही रब जे तरफा तोहफो आयो आ सोने महबूब जे हथां असां वटि आयो आ नमाज जो तोहफो नमाज मजबूती साण वठो नमाज जी पाबंदी कयो पंहिंजे बच्चन खे नमाज पढ़ायो पंहिंजे घर वारनि खे नमाज जी पाबंदी करायो स्त्री कपड़ा न मिलंदा थी कीअं घर में कावड़ कंदो आहे टाइम ते मानी तैयार न हुजे कीअं कावड़ कंदो आहे कॾहिं नमाज ते बि कावड़ करे ॾेखार घर में अॼु छो न नमाज पढ़ी था मानी न खाईंदुसि कावड़ करे ॾेखार इहा कावड़ तुंहिंजी सवाब कावड़ अल्लाह रसूल जे लाइ कावड़ करे अॼु नमाज न पढ़ी आहे तव्हां मानी न खाईंदो इहा तूं ई न पढ़ंदे त पोइ घर वारनि खे कहिड़ी तरक़ी वो हबीब अलैहिस्सलाम फरमाया कुल्लुकुम राइ व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही तमाम जा हर एक माण्हू वॾो आहे जॾहिं धनारा हर माण्हू का पंहिंजे धन जे मुतालिक सुवाल थींदो जे घर जो वॾो ही त घर वारनि खां तूं खां सुवाल थींदो पंहिंजे घर में छो न तलकीन कई नमाज कुरान जी छो न तलकीन कई सच्ची गाल छो न घर में बुधाई सच छो न घर में अमल कराई जो क़यामत में सवाल जरूर थींदो उन जो जवाब हाणे ही ठाहे छजो पर अल्लाह जी दरबार में अर्ज़ रब करीम असां सभिनी जे घर वारनि खे नमाज़ी बनाए बच्चन खे नमाज़ी बनाए इन ॻोठ जे मथां पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमाए जिन ख़िदमत कई मेहनत कई ही महफ़िल सजाई ऐं जहिड़ी बि तरह हथ वंडायो आहे अल्लाह ताला उनखे आबाद फरमाए इको साउंड वाले के अल हसीबा माशाल्लाह मस्ती खुई में मुसा गड हो अल हसीब माशाल्लाह अल्लाह से जल जलालू भाऊ के विशाद रखे आबाद रखे सुनो इको वजायो थस अल्लाह से जे साथ है ए जे बच्चन के आल के बाहरन के रिश्तेदार के भी आबाद फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक रब्बि औज़िअनी अन अशकुरा निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्दा व
वास्लिह ली फी ज़ुर्रियती इन्नी तुब्तु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। ए अल्लाह तो असांजी हाज़री कबूल फरमा, असांजो ख़ताम दरगुज़र फरमा। ए रब करीम असां एतिरा त ॾोही आहियूं जो तुंहिंजी दरबार में हथ खणण जहिड़ा लाइक़ न आहियूं। इन ज़बान एतिरा कूड़ ॻाल्हाया जो तुंहिंजी दरबार में असां पुछी नथा सघूं, पर तो ई फरमायो आहे अदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां घुरो त मां क़बूल कयां। इन्ही आसरे ते असां तोखे अर्ज़ करे रहिया आहियूं। ए रब करीम तूं असांजूं दुआऊं क़बूल फरमा, कर्ज़ वारनि जा कर्ज़ माफ़ फरमा, दर्द वारनि जा दर्द दूर फरमा, मुश्किल वारनि जो मुश्किलात तूं आसान फरमा, बे औलादनि खे नेक नरीना औलाद अता फरमा, बेघरनि खे पार सां घर अता फरमा। जिन दुआ जो तुंहिंजो दुआऊं क़बूल फरमा, असांजे उलमा खे तूं शाद ऐं आबाद फरमा। साईं एहसानुल्लाह साहिब जिन बिरादर तबियत में नासाज़ आहिनि, ए रब उनके तंदुरुस्ती हयाती अता फरमाए। अॼो की ही महफिल के जिन सजायो आहे ख़ुसूसियत सां बाबू असगर अली साहिब जिन खे शाद आबाद फरमा। ऐं हुन जेका खुदा कारण तुंहिंजी रिज़ा ख़ातिर पाकिस्तान जी ड्यूटी कई, क़ौम जी मुल्क जी मिलत जी ख़िदमत कई आहे, उहा ख़िदमत हुनजी क़बूल फरमा। ए अल्लाह तूं उन जो अजर खेसि ॿिन्ही जहाननि में अता फरमा। असांजा जेके आर्मी जा साथी पाकिस्तान जे सरहदनि ते बीठल आहिनि, ए रब तू उन्हनि जी मदद फरमाए। ऐं असांजा आर्मी जा साथी जेके क़ौम मुल्क ऐं मिलत जे दुश्मननि जे मुक़ाबलनि में बीठा आहिनि, ए रब करीम तू उन्हनि जी हिफ़ाज़त फरमा। उन्हनि जे बाहनि में हथियारनि में ऐं उन्हनि जे वजूदनि में रौब ऐं ताक़त पैदा फरमाए। ए रब करीम पंहिंजे महबूब जे सदके तू असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा। ए अल्लाह असांजे मसाजिद ऐं मदारिस खे आबाद फरमा, असांजे उलमा ऐं मशाइख़, असांजे अवाम ऐं अक़ीदे जी हिफ़ाज़त फरमा, असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, असांजी सिंध ऐं सिंधुअ खे आबाद फरमा, असांजे मारूड़नि खे शाद फरमा, असांजे वतन खे आबाद फरमा। ए अल्लाह असांजो फ़सल बचो पियो आहे, असांजे फ़सल जी आसमानी ऐं ज़मीनी आफ़तनि खां हिफ़ाज़त फरमाए। ए अल्लाह असांखे हलाल जी रोज़ी नसीब फरमाए, हिन ॻोठ जे मथां पंहिंजी रहमत जो नुज़ूल फरमाए। ए रब करीम हुक्मराननि जेकी असां अवाम सां वादा कया, उन्हनि वादनि ते खेनि पूरे लहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। यार के इश्क में जिया, उन्हीं जी मोहब्बत में ख़ात्मा फरमा। वरी क़यामत जे ॾींहुं सुने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे आशिक़ उम्मतन में कतारन फरमाए। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मेहरबानी सब जमात